असुल में थियो इहो जो 2007 में मूंखे शुगर थियो हुयो। 2007 खां वठी 2022 ताईं मां इंसुलिन कंदो हुउमि, सही लॻो पियो हूंदो हुउसि। ओचितो जीअं 2023 आयो न त मूंखे जेको आहे सो अटैक थी वियो, ब्रेन हेमरेज थी वियो। ओचितो कंहिं रिकॉर्डिंग दौरान मां ड्रामे जी शूट पियो कयां, मां पहिरियों सीन कयो, हुनजो मास्टर बि कयुमि। जॾहिं सोलो ते पहुतुसि त मूंखे अटैक थी वियो, मां किरी पियुसि, मुंहिंजी टीम मूंखे खयों, डॉक्टर ताईं खणाए वई। जॾहिं मूंखे होश आयो त अखियुनि जा एॾो तिरड़ा अची विया। डॉक्टर चयो त बुढ़ा बुढ़ा वठो ऐं 10-15 ॾींहंनि में सही थी वेंदो। पोइ मां 10-15 ॾींहंनि में सही कोन थियुसि। पोइ मां वरी कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियो। उन्हनि चयो त बाबा तोसां को वॾो मसइलो थियो आहे, असां वटि हिते हल कोन्हे को दादू सेवण में, तूं कराची हलियो वञु। पोइ मां कराची जी हिकिड़ी वॾी अस्पताल में वियुसि। उन्हनि मुंहिंजो जनरल चेकअप कयो। उन्हनि चयो त तोखे अटैक वग़ैरह थियो हो छा? मां चयो हा साईं बिल्कुलु थियो हो। चई त तोखे अटैक थियो हुयो, तोखे थियो आहे ब्रेन हेमरेज, सो असां तोखे इंजेक्शनूं लॻायूं था अखियुनि में ऐं अलाह कंदो त तूं 4 इंजेक्शननि में सही थी वेंदे। पोइ हर महीने मूंखे उहा इंजेक्शन लॻंदी हुई, पर मां सही कोन थियुसि। इन दौरान हिकिड़ी शीशी मूंखे चयूं त इहा वठि त तुंहिंजो थींदो MRI थींदो, हिकिड़ो MRI अलाए सिटी स्कैन चयूं, लसो थींदो आहे हिकिड़ो। वरी उन इंजेक्शन जे ज़रिए थींदो आहे त गुर्दनि में जेकॾहिं सतु हूंदो त उहा टेस्ट थी सघंदी। उहा 4,500 रुपए जी इंजेक्शन हुई, मूं वरिती कैश में। त जॾहिं पहिरें टेस्ट कयूं मुंहिंजी गुर्दनि जी, त चयूं त तुंहिंजा गुर्दा फेल आहिनि ऐं तोखे इहा इंजेक्शन नथी लॻी सघे। पोइ मां मोटी आयुसि। ठीकु 1 महीने खां पोइ मूंखे माना तकलीफ़ थींदी वई, मां सॼो सुॼंदो वियुसि। पोइ मुंहिंजे पुट चयो बि तुंहिंजी कंडीशन सही न आहे, तूं सुॼी बि हुई, फिको बि थी हुई, हल त मां तुंहिंजूं इस्पताल मां टेस्टूं हली करायां। जॾहिं टेस्टूं करायूंसीं त डॉक्टर चयो त फिलफोर हिन खे ICU में दाख़िलु कयो। पोइ मां मुसलसिल सेवण में दाख़िलु हुयुसि 15 ॾींहं। उन खां पोइ मूं कोशिशि कई त मां डायलिसिस ते न वञा। डॉक्टरनि मिंथूं ॾाढियूं कयूं, पर मां डायलिसिस खां टुरियां पियो। चवनि पिया वॾा सूआ था हणनि, तकलीफ़ था ॾियनि, राननि में सुयूं था हणनि, वॾियूं कंध में था हणनि। बहरहाल उन ख़ौफ़ खां मूं हैदराबाद मां इलाजु वरितो, गोरियूं टिकियूं। तक़रीबन 6 महीना मां गोरियुनि ते हलियुसि, जंहिं ते मुंहिंजो इलाही ख़र्चु थी वियो, हितां टैक्सी ते अचणु वञणु। ऐं पोइ 6 महीननि खां पोइ नेठि मजबूर थी मां वियुसि SIUT सखर, छो जो मुंहिंजो सखर में सिंधी माण्हू बि हूंदा, मूंखे रिस्पॉन्स बि मिलंदो। त उते मां वियुसि त मूंखे इज़त मिली, छो जो स्टाफ तक़रीबन सिंधी हुयो, डॉक्टर सिंधी हुया, मूंखे सुञातऊं। ऐं पोइ मुंहिंजी वॾी हुननि ख़िदमत कई वीचारनि। पोइ मां उते हाणे आयो फेस्टिवल आहे मुंहिंजो 2 महीननि खां पोइ ब्रेक थी वियो, बंदि थी वियो। जॾहिं फेस्टिवल आहे मुंहिंजो 2 महीननि खां पोइ बंदि थी वियो त सेवण वारनि चयो त बाबा हे फेस्टिवल आहे तुंहिंजो ब्रेक थी वियो आहे, असां हिन खे खोले नथा सघूं, तूं जल्दी हींअर जो हींअर कराची वञु। उन्हनि वटि अहिड़ा इक्विपमेंट आहिनि SIUT वारनि वटि जेके तोखे इहो फेस्टिवल आहे खोले ॾींदा। वरी मां टैक्सी कराई, वियुसि कराची SIUT। उन्हनि मुंहिंजो चेकअप कयो, मूंखे जेको आहे सो वॾियूं इंजेक्शनूं हयूं, वॾो मूंखे अज़ाब ॾिनऊं, पर उहो फेस्टिवल आहे चालू न थी सघियो। पोइ मूं वरी बर्मा कैथ थियणु आयो, हिते बर्मा कैथ लॻल आहे, सम्झो न। त हाणे हुन बर्मा कैथ ज़रिए मुंहिंजी डायलिसिस थींदी आहे हफ़्ते में 2 ॾींहं। इहो सिलसिलो थियो आहे। पोइ वरी मूंखे जॾहिं इहो लेट थी वई नी हिन में, हिन जे फेस्टिवल जे बंदि थियण खां पोइ, जेसि ताईं बर्मा कैथ मां आहियां पैसनि जो अरेंजमेंट कयां, तमामु महांगो लॻो हुई, 70-80 हज़ार रुपए जो बर्मा कैथ आहे। त पोइ इन में 15 ॾींहं लॻी विया मूंखे पटसट करण में, दोस्तनि यारनि खे, मिटनि माइटनि खे मिंथूं करण में। 15 ॾींहं मां डायलिसिस न कराई। त जेको मूंखे अंदरि ज़हरीलो पेशाब जेको गॾु थी वियो न, जेको थी वेंदो आहे, जेको हर ॿिए ॾींहं ते सफ़ाई करे कढंदा आहिनि, किन जेको थींदो आहे जमो जिस्म में, डायलिसिस जे ज़रिए उहो ई थींदो आहे। डायलिसिस मतिलबु सफ़ाई, उहा सफ़ाई थी न सघी। जॾहिं मतिलबु पेशाब मुंहिंजो रिलीज़ थियो न, त मुंहिंजो जेको मसानो पेशाब वारी जॻह उहा बस्ट थी वई, सफ़ा कोयलो थी वई। पोइ मां ॾाढो परेशान थियुसि। हाणे 3 महीना मूं वरी मुख़्तलिफ़ हिते लोकल डॉक्टरनि खे ॾेखारियो। लाड़काणे जे निसार शेख साहब आहे, वॾो सर्जन आहे इन जो, पैथोलॉजी जो, इन्हनि जो। उन जो बाबा मां तोखे टेबलेट वग़ैरह ॾियां थो। टेबलेट जीअं ॾिनऊं त वरी मुंहिंजे पेशाब वारी जॻह ई बंदि थी वई। पोइ मुंहिंजे लाइ अज़ाब हूंदो। 3 महीना मां सॼी राति बीठो हूंदो हुउसि, एॾो सूरु हूंदो हुओ मूंखे, एॾियूं दाऊं कंदो हुउसि, एॾियूं रोईंदो हुउसि।
पोइ भान सईदाबाद जे सहाफ़ी दोस्तनि कुझु मोज़िज़ शहर आहिनि उन्हनि मुंहिंजी मदद कई, मुंहिंजे लाइ डोनेशन कयूं। पोइ मां वियुसि कराची आगा खान इस्पताल में, उते मुंहिंजो हुन जो गैंग्रीन चवनि पिया थी वई आहे तोखे। पोइ उन गैंग्रीन जो मूंखे बिल ठाहे ॾिनऊं त बाबा हेतिरे में तुंहिंजी जान छुटंदी, इहो पंहिंजो पैसनि जो अरेंजमेंट करे छॾ। त पोइ मां हाणे हुनजो ऑपरेशन करायो आहियां दोस्तनि जी महिरबानी सां, मददुनि सां। घणो ख़र्चो आयो उन ते? उन ते